ठटे खां रिपोर्ट करे रहिया आहिनि नज़ीर अहमद कुरैशी। ठटे जे वापारियुनि, सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरनि ठटे में वधंदड़ बदअमनी ऐं मुनशियात जे आज़ार जी ते ॻणती इज़हार कंदे एसएसपी ठटो खे हटाए मुनशियात खे ख़त्म करे नौजवाननि जूं ज़िंदगियूं बचाए मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर करे छॾी आहे। इन सिलसिले में एसटीपी ठटो जे सॾ ते सियासी समाजी अॻुवाननि, वापारियुनि ऐं शहरियुनि पारां मुनशियात जे ख़ात्मे लाइ ठटे में हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो एसटीपी लाड़ डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी जलाल शाह शोबान समूह, एसटीपी जे ज़िले सदर नाथू बिरोई जमील समूह, उस्मान हिंगोरजो जी अॻुवाणी में करे ठटे में वधंदड़ बदअमनी मुनशियात जे आज़ार ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे चयो त ठटे ज़िले अंदरि बदअमनी जी बाहि ॿरी रही आहे। को बि शहर, इलाइक़ो या ॻोठ चोरनि ऐं फोरनि खां महफ़ूज़ न आहे रहियो। शहरियुनि जे फुरजण रोज़ जो महमूल बणियल आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु ठटे शहर में वापारी शोबान समूह खां हथियारबंदनि फोरनि हथियारनि जे ज़ोर ते 21 लख रुपया फुर करे फ़रार थी विया, जंहिं जी रिपोर्ट दाख़िल करण बावजूदि पुलिस ॾोहारियुनि जो पतो लॻाइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे।